गर्दन जो दरिया तहां धार हिते मुखे तबाह कयो हुते जातो बानो बेगम जे पोया बाह बारी वेठी आ जातो बानो जे लाए बाह बारी आ कोई ने असा जो केड़ो कसूर आ नानी सियाणी के भी बानो मथा तरस पे अचे न सियाणी भला इहो तो बुधा रेस अकबर खान ही बानो बेगम जे विच में तलाक त नाए दी न एड़ी मुंह तक गाल कोन बुधिया थी सके तो होजे भी अरे बाबा तलाक थी आ तने त बानो घर छडे पांजे भा वट अची बैठी आ न खैर घुर मुआ ज़बान डबे जेकरे इए थियो न त बेचारी बानो बेगम त विंदी रुली भला गाल त बुध रेस वारी बी माई एडी डिंगी आ छा जो बानो बेगम रेस का कावड़ी अचे भा वट वेठी आ ज़ाहिर इए ही हूंदो न तने त बानो बेगम बेचारी अचे पंजे भा जे घर रही आ भला जे करे मां बानो बेगम के सहारो जा पोए बलेड़े बले मुहांडरा जंट्रिया लथल ही हलियो आवरी बानो बेगम सा शादी करन अरे बस करे वे त बुधाई न केर त वरी खबर न पए वडेरे के त वे जई न वरी धूड़ मथे में पीर को बेकड़ो लफ्ज न कढ जाए उनन जे बारे में रही सके खबर पए न त बंदूक ही हिकड़ी आणदी फिफड़ा बाहर उंदे मुआ आई बानो बेगम जे खिलाफ एकड़ो लफ्ज भी मां बुधण नथी पसंद क्या जेकरे वधिका गालाई न त पातराणी घर मो कढंदी से अदा सुल्तान वारा कदी भी तुझे चक्कर में कोन फासंदा अदा इनन सुल्तान वारन के पाणे मल्हार मजबूर कंदो असा जा शर्त मञण सुल्तान वारन के मञाइण बात जी गाल आ पेरा छोकरी त गोले हथ कयो छोकरी हथ अची वेंदी बाबा असल मसलो आहे न सुल्तान वारन के मञाइण जो जेकॾहिं सुल्तान वारा राज़ी नथा थियन त इहो पोड़ो ईअं निकंदो रहंदो जेकॾहिं सुल्तान वारन इन्हनि जो पीछो छॾियो तो पोइ इहो पोड़ो निकिरी निर्वार थींदो छो जो सुल्तान वारनि हिन वक़्तु जेका निज़ाम जे पोयां बाहि बारी आहे अहिड़ी बाहि हुन लाइ कंहिं बि कोन बारी गोडो सुल्तान वारन ते भी न ॾियो यो निजाम भी घट नाहे इन भी घणो पुछड़ो कयो आ बाबा निजाम सुल्तान वारन के छा कंदो वो कम तो असांजो किटली करे वा न पोइ तू छा त समझे त मां निज़ाम खे ईअं छॾे ॾींदुसि इन पोड़े जो मां कबर ताईं बि पीछो कंदुसि जेसि ताईं मुंहिंजे दादलीअ सां निकाह नथो थिए मां सुख जो साह ई न खणंदुसि अदा जे करे दादलीअ खे हासिल करणो थी न त पहिरियों कम इहो करे त मल्हार खे अहिड़ो बेवकूफ़ बणाए जो हू गुलूअ खे राज़ी करे दादा न कोशिश कयां पियो थो देख मालिक भलाई कंदो काॾे थी लोड़ाण दी वते छो परेशान आ अॻे में त पर्स न खईंदी अॼु काॾे थी खई वञे हिन में कुछ पैसा आहिनि जेके इहो त ॿुधाए इहे पैसा काॾां थी खणी वञे के उधारा घुरनि उनखे ॾियण लाइ वञा पई उधारा घुरिया के घुरिया थी कंहिंखे थी ॾियण वञे उनजो नालो ॿुधाइण लाज़मी त न आहे मुंहिंजी ज़ाल आहे मां तोखां पुछी सघां थो मूंखे त ख़बर पवे न त तूं इहे पैसा ॾियण कंहिंखे थी वञे कमायूं असां ॾियो तव्हां छो जॾहिं ख़बर बि अथई पोइ उनजो नालो खणण लाज़मी त न आहे मां इन जो नालो तुंहिंजी ज़बान तां ॿुधण थो चाहियां मां उनजो नालो खणण नथी चाहियां मूं मथां घणो ज़ोर न रख मां तो चवां अजाया बस न कर ॿुधाए मूंखे त तूं इहे पंहिंजी माउ खे थी ॾियण वञे न पैसा जेकॾहिं अम्मा खे पैसा ॾियण लाइ वञा पई त पोइ छा थी पियो जॾहिं अदा मूंखे घर मां कढियो हुयो तव्हांजे घर में मां लोड़ियमि उन वक़्तु बि तव्हां मूंखे कुझु बि न ॾिनो ऐं अॼु तूं मुंहिंजे घर मां पैसा थी खणी वञे छो मुतबर तूं मर्द आहीं तूं कमाए सघीं थो कंहिं दोस्त जे अॻियां हथ टंगे बीह सघीं थो अम्मा कंहिंजे अॻियां हथ टंगींदी एॾी मजबूर थी वई आहे जो पंहिंजी धीअ जे अॻियां हथ थी टंगी मां तोसां बहस करणु नथी चाहियां अम्मा खे पैसनि जी ज़रूरत आहे उन्हनि खे ॾियण लाइ थी वञा ठीकु आहे मुंहिंजा भाउ अजायो मुंहुं सुजायूं वेठो आहीं दिल पर असां सभिनी खे बेवकूफ़ बणाई बीठो आहे ऐं तूं वरी उनजे साम्हूं बेवकूफ़ बणियो बीठो आहीं अदा वॾा तोखे मुंहिंजी न अदा गुलूअ जी परवाह आहे जॾहिं त दादुली सां अदा गुलू जो निकाह बि न आहे थियल ऐं अदा गुलू जो निकाह तव्हां उते था कयो जेकॾहिं राणी मोटे थी न तूं मूं दादली त हथ खयो तूं वञी पंहिंजी मस्तानी खे वठी अच मां अशद राज़ी आहियां मुंहिंजा भाउ जेकॾहिं तूं राज़ी हुजी आहे न त एॾा शो न छॾी आहे कुर्ब सां मूंखे चई छॾी आहे हलड़ी छोरी लभे कान थी ही वरी पान खे ॿारनि बच्चनि जो पी थो समझे अदा वॾा मूंखे तव्हां छा था चओ अदा मुंहिंजे तरफ़ खां तोखे पूरी इजाज़त आहे मूं दादली तां हथ खयो
तूं वञी पंहिंजी मस्तानी खे वठी अच। ठीकु आहे, पंहिंजी ज़बान तां फिरजाए न। सुभाणे मां दिलबर सां ॻाल्हाए इन मसइले खे हल थो करे अचां। अम्मा ही पैसा वठ, जॾहिं बि चनी पोइ वापस कजां। न मुंहिंजी राणी, तूं ये पंहिंजा पैसा खणी वञ। मूंखे मुनासिब नथो लॻे त मां तोखां पैसा वठां। छो नथी वठी? वठ न पैसा। दुकानदार जा सॼा 20,000 आहिनि, उहे मां केरु ॾींदो? हा मां ॾीस। अच्छी अम्मा ही पैसा रख, हाणे कुछ भी कोन ॿुधंदसि मां। अम्मा घणा आहिनि? अम्मा 25,000 है। आई अम्मा बस 25,000 न इने मां हाणे छा थींदो? 25,000 त आउं त सम्झां थी दुकान जो ई बिल थी वियो हूंदो। ही जेका नौकरियाणी रखी आहे कमकार लाइ, उन खे बि त ॾियणा आहिनि, ऐं ॿियो सौदो बौदो बि त वठिणो आहे न अम्मा। हा अम्मा जे करे मां पंहिंजो सोन भी खपाईंदसि। वञ ये गठा विकणी अची माणे खे ॾे न पैसा। मामी तो मता को ॿार कोने को, उनखे भी असां पैसा ॾींदासीं। मां अल्लाह ख़ुशि रखंदे, अल्लाह वॾी हयात ॾींदे। अब ॿुध, ये पैसा टिड़मिण करे हेॾा होॾा न कजांइ, ऐं बिल खणी थी अचां पोइ तूं ॾिजांइ। हा पोइ वारो कर न, जातो एक सब मेरे झूठे बिल खणी आ, जल्दी कर। बेखबर सुलेखा, जेको पुछो साईं। बानू बेगम जो ॿीहर न्यापो त न आयो आहे न? साईं हर वक्त बानू में ॾिठो छा अथव? मां जो तव्हांजे साम्हूं बीठी आहियां, नंढी नेटरी आहियां ऐं ख़ूबसूरत भी आहियां। बानू में छा आहे? मूंसां न कॾहिं प्यार जा ॿ लफ़्ज़ नथा ॻाल्हायो, ऐं न को मूंखां हाल था पुछो। बेटा तूं नाराज़ छो पई थी? तूं ऐं मां सॼो ॾींहुं गॾु आहियूं न पाण में। इहो न लाइ तूं पुछां त बानू बेगम घर छॾे वई आहे? साईं हुन जे लाइ परेशान न थी, वो मूंखां वधीक उते ख़ुशि आहे। जॾहिं तकलीफ़ आयसि न त पोइ तोखे ॿुधाइण खां सवाइ पाण ई हिते अची वेंदी। ऐं तकलीफ़ में आहे तॾहिं त हुन मुंडा पैसनि जो न्यापो कयो आहे। साईं जॾहिं हुनखे सभई ख़ुशियूं उते मिलंदियूं न त पोइ हिते कान ईंदी। जेकॾहिं तूं हुन ॾे ध्यानु न ॾींदे न त 2 ॾींहं बि वॾा आहिनि, पोइ पाण हिते ईंदी। छा तूं चाहीं थो त बानू बेगम सालनि जा साल तोखां नाराज़ हुजे? वधीक तुंहिंजी मर्ज़ी, मूंखे छा आहे? 1 लख छो 5 लख भले मोकिले छॾीस। यार तुझे साम्हूं बानू बेगम जो नालो ई कोन वठंदुसि, रुगो हिन दफ़े मुंहिंजी जान छॾ। साईं मुंहिंजे मथां तव्हां अजायो नाराज़ था थियो, मां त तव्हांजी भलाईअ में आहियां। यार साबिर, मुंहिंजी घरवारी तोखां घणे जो सामान वठी वई आहे? 5,000 जो जड़ा कान। इहो मूंखे बिल त ठाहे 2 मिंट सब्र कर, ठाहे दे। पर ॿुध, बिल त ठाहींदे, पर ख़बर थी केतिरे जो? 21,000 जो। पर छो? यार तूं इन ॻाल्हि खे छॾ, तूं रुगो मूंखे बिल ठाहे ॾे बसि। जेके बि तुंहिंजा पैसा आहिनि न 5,000, उहे त तोखे मिलंदा ई मिलंदा। भला जेकॾहिं 21,000 जो ठाहींदे त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? ठाहियां थो 2 मिंट सब्र कर, ठाहियां। बसि वारो कर न, ठाहे ॾे, मां हिते बीठो आहियां। दुआ मूं ॿुधो आहे त तुंहिंजे पीउ तुंहिंजी मां खे तलाक ॾेई छॾी आहे। इहा सॼी बकवास आहे। अलाह ई न कंदो मुंहिंजी मां खे मुंहिंजो पीउ तलाक ॾे। न त पोइ तुंहिंजी मां घर छॾे पंहिंजे भाउ जाड़े खान वटि छो वञी रही आहे? नंढी ज़ाल मुड़स जी दादली हूंदी आहे। रेस अकबर खान नंढी ज़ाल जे चक्कर में अची वियो ऐं बानो बेगम खे त घर खां ई कढी छॾियईं। बाबा पहिरियों बि अम्मा जी इज़त कंदो, हाणे बि इज़त करे थो। हूअं त अकबर खान ॾाढी इज़त तो करे बानो बेगम जी, इन्हे करे बानो बेगम पंहिंजी धीअ जे धरन ते पिनंदी थी वते। कंहिं चयो अम्मा असां खां पैसा घुरे? ठहियो हाणे बस कर, ॻाल्हि खे न लिकाए। गोराम असांखे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾी आहे। कसम सां अम्मा मूंखां पैसा न आहिनि घुरिया, मां ज़बरदस्ती अम्मा खे पैसा ॾिना आहिनि। मतां हुनखे पैसनि जी ज़रूरत पए। असांखे त तूं घुरण सां बि पैसा न ई ॾींदी। कहिड़ो मूंखे लाचार पियो आहे जो मां अव्हां खे पैसा ॾियां? मूं वटि को हराम जा पैसा न आहिनि, तव्हांजे मथां मां लुटाईंदी वतां। असांखे तुंहिंजे पैसनि जी ज़रूरत बि न आहे। हीअ पैसा पाण वटि संभाले रखजां, ऐं जो तो माणे जो न्यापो अचे मोकिले ॾीजां पंहिंजी मां खे, ऐं सुभाणे आं बि वञा थी तुंहिंजी मां ॾांहुं। सोचुम त वञी बानो बेगम खे पैसा ॾेई अचां, छो जो हिन वक़्तु
बानो बेगम का वधिक लाचार को बि नाहे। चाची एतरी आकर न कर, चंगी कौन तई? अजी भी मुझी माँ जे अॻियों तुझी हैसियत फकीरानी जहिड़ी आ। छा चई छोरी? तो मां तुझी मां जी अॻियां फकीरानी आहियां? पिने त तुंहिंजी मां ॿियनि जे दरनि ते थी, हाँ? त पोइ फकीरानी केर थी? तुंहिंजी मां या मां? सच में चाची त अञा बि पंहिंजो घर वसायूं वेठी आ। फकीरानी त हाणे बानो बेगम थी सॾिजे, चाची न। ॾिस चङी तरह अखियूं फाड़े ॾिस बानो बेगम, इहे बिल थई सीधे जा। तो छा तूं सम्झो? तो मूं तो कूड़ पे ॻाल्हायो छा? अड़ी अदी, इहो सॼो सौदो हिन घर में आयो आहे। तूं त चई पई को सौदो ई कोन आयो आहे। महांगाई लॻी पई आहे, रुगो भाॼी वठण वञी त 1000 जो नोट हुजे पोइ भाॼी मिलंदी। ही एतिरो सौदो आयो आहे। हाणे जेकॾहिं दिलि खे तसल्ली थी हुजे त महिरबानी करे मूंखे पैसा ॾे, त वञी दुकान वारे खे ॾेई अचां त ॿियो सौदो बि त ॾे न उधर ते, न त ॾींदो ई कोन। पोइ खे पैसा ॾींदुसि त कारपत त सिधी रहंदी न त सौदो किथां मिलंदो? बुख पिया मरंदासीं। ठीक है जादू, मां तोखे पैसा ॾियां थी, तू पंहिंजा कम भले सिधा कर। मुंहिंजा कम रहिजी विया त ख़ैर आहे। ॻाल्हि ईअं थी करी ॼण मूं ते को थोरो मुंहिंजे वॾनि ते थोरो थी करी। न दी, ख़ुदा कर, असां ते तुंहिंजो थोरो न आहे। असांखे छा आहे, असीं पिन जो टुकर वठी बि खायूं पिया, हले पई ज़िंदगी असांजी। हाणे तूं आई इहो सौदो तूं थी वठी, तूं सॼो ॾींहुं खाई थी, हर शइ तूं थी खाई, वरी थोरो असां ते। पर अलाह साईं अखियूं असांखे बि ॾिनियूं आहिनि। आऊं 2 रुपया तोखे खणी ॾियां, पर तोखे सॼी ख़बर आहे तो वारो भाउ वेठो आहे बेरोज़गार मिठल शहर में। हाणे मूं वटि हुजनि त तोखे कुझु न कुझु आऊं बि ॾियां न, तंहिंजे करे थी मूं वटि पाई बि कोन अथई। बाक़ी असां मिसकीननि वटि थी पिन सिन जी मानी, केॾीमहिल सुकल केॾीमहिल अणबी। छा तोखे वणंदी कान? छो जो तूं ताईं ख़ैर सां रही सियाणी, असां ताईं तो चूरियूं खाधियूं आहिनि। अॼु अची सुकल टुकरनि ते पई चओ पंहिंजे नसीबनि खे। माई जादू, तोखे पैसा आऊं ॾियां थी, हर भरो या अजाई तकरीर करण जी ज़रूरत न आहे। भला ॿियो कुझु खाइण ते दिलि करे त तोखे घुराए ॾियां दुकान तां। मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत पई न त मां पाण घुराए वठंदसि। मां घणो तो मथां भार विझण नथी चाहियां। तव्हां कीअं बि करे तव्हां चाचा खे मञाए तूं वठी वञो, न त जेकॾहिं हिते हूंदो न त वॾो गंदु कंदो। गोराम तुंहिंजी जॾहिं कोन थो ॿुधे, असांजो वरी काॾो ॿुधंदो? गोराम, हिन वक़्तु ताज़ो नवाब हूंदो किथे? हिन वक़्तु घर में माइन जे लाइ मातम मचाई वेठो आहे, ऐं जॾहिं हेॾे थो अचे असांजे लाइ आज़ार कई वेठो आहे। वञूं त वञूं काॾे, ॿुधाए त असांखे। असुल अड़जी विया आहियूं हिन मां, ॾाढो थो चवांसि त वापसि वञ चाचा, वापसि वञे ई नथो। अकबर खान जे माण्हुनि ॾिठुसि न त ॿधी खणी वेंदसि। मां बि नथो चाहियां त अकबर खान वारनि सां झेड़ो थिए। जेकॾहिं झेड़ो थियो न, सुल्तान वारा बि असांजो साथ न ॾींदा। असां अकबर खान जे साम्हूं कमज़ोर बणिजी वेंदासीं। गोराम, जेकॾहिं चाचो नवाब हिते आहे न त असांजी गीचे में फाहो ज़रूरु विझराईंदो। इन जे करे ई त चवां थो न, हितां धिके वञोसि। नंढड़ो ॿार थोरे आहे जो कच्छ ते विहारे खणी वियासीं, वॾियूं मिंथियूं था कयोसि, पर असांजे हिक बि नथो ॿुधे। अहिड़ो असुल असांखे ख्वार कयो अथई, मां तव्हांखे छा ॿुधायां? कहिड़ा पंहिंजा सूर तव्हांखे ॿुधायां? चाचो नवाब अचे त मां ॿाहूं थो ॿधांसि, टोपी लाहे पेरनि ते थो विझांसि। मन मञे, सवाल ई पैदा न आहे। जेॾियूं तूं मिंथियूं कंदे न ओॾो वधीक ज़िद कंदो। मां बि ज़ोर रखंदोमांसि ऐं तव्हां बि ज़ोर रखिजोसि। अलाह कंदो त मञाए वठंदासीं। बाक़ी आहे हद खां वधीक ज़िदी, ज़िद ते चढ़ी बीठो आहे। अलाह ख़ैर करे। वॾनि खां हलंदा था थियूं, असांजो इहो ज़िद हलंदो आहे, तॾहिं त सदाईं नुक़सान न वेंदा। बाबा, जेकॾहिं ॿिन्हिनि दूरिन जो ज़ोर वधी वञे त मुंहिंजी शादी दिलबर सां कराइजो, गुल्लू सां न। गुल्लू ऐं दिलबर खे विसारे छॾ, मां तुंहिंजे लाइ ॿियो को घोट ॻोल्हींदुसि। बाबा, जेकॾहिं तूं ईअं कंदे न त सुल्तान ऐं दिलबर वारा तोखे ज़िंदा कोन छॾींदा। ॻाल्हि त ईअं थी करे ॼण हो रोज़ माण्हू खाईंदा आहिनि। अरे बाबा, हिन खे त मां रुमाल में ॻंढि ॿधी घुमाईंदो वठंदो आहियां। बाबा, जे इहा ॻाल्हि आहे त पोइ तूं उन्हनि खां लिकंदो छो थो वठे? बाबा, उन्हनि खे बेवकूफ़ बणाए उन्हनि जा लखे रुपया खाई वेठो आहियां। भला जेकॾहिं 2 ॾींहं लिकियो में त भला छा थी पियो? बाबा, जे हिते ख़तरो आहे त ही शहर छॾे छो नथो हली? घबराए न,
मां सब कुछ सोचे छॾियो आहे। रुगो तुंहिंजे भाउ कजूअ खे आज़ादु करायां न त भई शहरी छॾी हलिया हलंदासीं बाबा। बाबा जेसी ताईं तू उन्हनि खे पैसा वापस न कंदे न त हू अदा खे कोन छॾींदा। बाबा जेकॾहिं पैसा वापसि कयमि न त पोइ हितो निकिरण जो सहब बि कोन रहंदई ऐं पोइ जिते हली रहंदासीं बसि पोइ उते पिनड़ो ई पवंदो। ए मौला अॼु को रुपयो ॾियाराए। पोइ चरी जेकॾहिं इहा पैसनि जी भरी भबाईसीं न त पूरी ज़िंदगी आयाशनि सां गुज़ारी। तूं रुगो दुआ कर तूं रुगो तुंहिंजो भाउ न ज़ालुमनि जे चंबे मां निकिरी हिते अची पहुची। पोइ पहिरीं बस जी टिकट कटाए कराची हली रहंदासीं। वो भली है ॿई धुरियूं पंहिंजो मुंहुं मथो वेठियूं पुट छो त इन्हनि खे ख़बर आहे अलाए कोन्हे का। मां थो ॿुधायां न त निज़ाम नांगो आहे नांगो जंहिंखे कखे तंहिंखे मौत चखे। दुआ जेकॾहिं तुंहिंजी माउ ते ॾुखी आहे त भला वठी अची हिते विहारियूंसि। इते जो तू मुंहिंजी मां खे मखण सां मानियूं खाराईंदी न उहा मूंखे सॼी ख़बर आहे। चाची बानो बेगम खे ज़हर जा वटा पीआरींदी, बाक़ी जादो उन खां वधीक उन सां हालत कई हूंदी। उते मुंहिंजी मां खे का बि तकलीफ़ कोन्हे का। पंहिंजे भाउ जो घर अथसि, को धारे जे घर कोन वेठी आहे। हुते त जादो सॼो ॾींहुं तुंहिंजी मां खे हिंदोरनि में थी वेठी लोॾे हा न। अम्मा मुंहिंजी सुखी हुजे या ॾुखी हुजे उनजो तव्हां मथां कहिड़ो बार आहे। मूं त तुंहिंजी मां जी भलाई जी ॻाल्हि कई आहे, पर तोखे चिड़ छो थी वठे। तू मुंहिंजी ऐं अम्मा जी केतिरी सॼणा उहो मूंखे सॼी ख़बर आहे। चाची तव्हांजी दुश्मन आहे, बाक़ी जादो उहा तव्हांजी वॾी सॼणा। वाह जो सुञातो अथई। दुआ खे वाट वेंदे जे कंडो बि लॻे थो न त दुआ चए थी उहो कंडो वाट ते चाची रखी वई आहे। इन में शक कहिड़ो आहे चाची? तू आहीं अहिड़ी ॿियनि खे सूरनि में ॾिसी तोखे ख़ुशी मिलंदी आहे। कॾहिं बि ॿिए जे दुख खे पंहिंजो दुख तू नाहे सम्झो। मूंखे ग़रीबनि जो अहसास आहे, तूं अजायो छिती न थी। जेकॾहिं तुंहिंजी मां सूरनि में आहे इहो ई हुनजो गुरूर हुयो जे बानो बेगम खे हिते अची पहुचायो आहे। पहिरियां बानो बेगम सम्झंदी हुई त हिन ॻोठ में मूंखां वधीक कोई बि न आहे। हाणे कुदरत वारे हुनखे अची पट ते केरायो आहे त पोइ तूं मुते ॾो छो थी ॾी? ॿुध आऊं तोखे ॿुधाइण आई आहियां ते बानो बुखी वटि रुपयो बि कोन अथई खीसे में। हा ऐं तोखे पैसा बेसा कोन ॾींदी। न अचिजांइ तूं कम ते। जादो मूंखे पघार न घुर्जे। मां वेचारी बानो बेगम जे करे मुफ्त में कमु कंदसि। तूं बानो बेगम खे पंहिंजो पाण खे वणाइण चाहीं थी। हाणे ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं इहो इरादो अथई न पोइ जॾहिं इहा बानोड़ी पंहिंजे घर वञे न पोइ उते वञी इहा जेका आहे मिसड़ाए पे कजांसि। बाक़ी मुंहिंजे घर अचण जी ज़रूरत कान अथई। ऐं हा ॿुधी छॾ, जेकॾहिं तो मुंहिंजो चवण नाहे कयो पोइ ख़बर अथई न मुंहिंजी गोॾा ई गोॾा कुटींदी सही। हा भाई जादो असांजे कॾहिं कंहिं सां भलाई था कयूं त उन में तूं चौधर छो थो सड़े? अरे तूं त बस कर था सुञाणा तव्हांखे चङी तरह। साईं भलाई जा हाणे दफ़्तर खोलियो वेठा आहिनि। ख़ुदा ख़ुदा करो खाइण लाइ कुझु कोन अथव, ॿियनि सां हाणे भलायूं करण था निकिरनि। माई जादो तोखे ख़बर ई नाहे बानो बेगम जा मुंहिंजे मथां एहसान आहिनि एहसान। ऐं जॾहिं मुंहिंजे घर में वखर बि न हूंदो हो न त वीतीअ मां वेचारी खणी ॾींदी, कॾहिं 1000 कॾहिं 500। अॼु ॾींहं ते असांखे का घाटी वादी थी आहे न त असांखे बानो बेगम ई कमु आई आहे। उनजो असां थोरो विसारे नथा सघूं। जेकॾहिं असांजे घर में अॼु ॾींहं ते चुल्ह ॿरे थी न त उनजी भलाई जे करे। अपो इहे कर न पंहिंजे घर वॾा देगड़ा पचा ज़रदा पुला सेयूं उहे पंहिंजे ठाकुअनि में रखे बानो बेगम लाइ खणी अच। बाक़ी इहे तूं मुंहिंजे घर तूं आई आई न त गोॾा ई गोॾा कुटींदी सही। बाक़ी चङी तरह मूंखे सुञाणी थी न। जेकॾहिं तूं पुछड़ाई ते लथे न पोइ जादो जी ख़बर अथई। जिन छॾई भूत छॾई पर ही जादो जिन कोन छॾई। सम्झे न मुंहिंजी ॻाल्हि? हीअ माई त का वॾी दर्दीली आहे। कोड़ल तूं उनखे ईअं न सम्झ। जादो खे बानो बेगम खे रत जा घोड़ा रोवारींदी तॾहिं हिन माईअ जो अंदर वञी ठरंदो। कहिड़ी ज़रूरत हुई पराए धरन ते बीहण जी? बाबा जेकॾहिं बीठुसि न त छा थी पियो? तूं ॿार न आहीं पुट जो इहा ॻाल्हि थो करीं। जवान जो इहो कमु न आहे। ऐं पराइनि दरनि ते बीही ॻोठ जे ईंदड़ वींदड़ न्याणियुनि खे तंग करे। बाबा तूं इहो इल्ज़ाम मूं मथां न आण। मूं अॼु ॾींहुं ताईं ॻोठ जी कंहिं बि न्याणीअ ॾे
मथे कंधु करे बि नाहे ॾिठो। सदोरी छा ॻोठ जी न्याणी नाहे छा? चाचा ख़ुदा बख़्श, उन सां त मां मोहबत कयां पियो। उन खां सवाइ ॻोठ जी कंहिं बि न्याणी ॾे मूं मथे कंधु करे नाहे ॾिठो। अदा तू सदोरी जो पीछो छॾे रे त बहितर थींदई। भाॼाई, तव्हां सदोरी खे छॾण जी ॻाल्हि मूंसां कॾहिं बि न कयो। तू उन्हनि जे दर ते वञी बीह, हू वरी असांजे दर ते अची बीहनि। हाँ, मोर ठहंदासीं। बाबा जेकॾहिं हू दर ते आया त टंगू वञी छॾींदोसान। तोखे गैरत अचे थी, तूं वञी उन्हनि जे दर ते बीहंदे त उन्हनि खे गैरत न ईंदी। वरियाम उन्हनि सां नाहे ॿधल, उहे अचे हिते बीठा त कहिड़ियूं त छोकिरियूं वठियूं। हिकु मुंहिंजी भेण आहे, उन सां वरियाम जो छा वियो? इहा ॻाल्हि न आहे चाचा ख़ुदा बख़्श। जे इहा ॻाल्हि न आहे त पोइ तूं मूंसां वाइदो कर त अॻिते गोराम जी घिटीअ में उनखे तंग न कंदे। कोशिश कंदुसि। हिन जो मक़सदु तूं कॾहिं बि कोन मुड़ंदे। हा, कॾहिं बि न मुड़ंदे।